बाह लोॾे हले त राणो हुनजी बाह कटे छॾींदो आहे। मूं हुनजी उहा महिमानी कई आहे जो महीनो वेही टाकोर कराईंदा त पोइ बि सिधा कोन थींदा। मुंहिंजो पुटु बेगुनाह आहे सूबेदार साहब। अड़ा घोड़ी इहो कोड़े वारो पुट थो करे ई पियो। कूड़ न ॻाल्हाए चरण। जेकी छोकिरी असांखे खून बाह मिलियल आहे उन में तुंहिंजी का बि वारसी न आहे। वारसी वरी कीअं न आहे? मुंहिंजे मलूक जी मंग आहे मंग। अरे खून बाह त असांखे मिली आहे न। इहा दीनूअ छोकिरी असां ई वठी वेंदासीं। बस कयो बस कयो। तव्हां पंहिंजा छोरा छॾणा आहे ऐं हिते झेड़ो करणा आहे। सूबेदार साहब मलूक खे आज़ादु करे मुंहिंजे हवाले कयो त मां वञा। न सूबेदार साहब, हिन वारो छोरो अंदरि ई हुजे। मुंहिंजे पुट दिलबर खे आज़ादु कर। मूंखे इहो ॿुधायो त इहा धीउ कंहिंजी आहे? साहब, इहा दीनूअ जी धीउ आहे, दीनूअ जी। अच्छा, इहो फसाद सॼो दीनूअ जे करे थियो आहे। इहो दीनू सॼो ॾींहुं हथ में तस्बीह खणी थो अचे, बाक़ी सभु कम फॾे वारा अथसि। दीनू तमामु शरीफ़ माण्हू आहे सूबेदार साहब। मूं तोखां पुछो तूं केरु थींदो आहे कंहिंजी शराफ़त जो सर्टिफिकेट ॾियण वारो? असांखे पंहिंजे तरीक़े सां कमु करणु ॾे। साहब, भला हाणे असां लाइ छा हुकुम आहे? वठी वञो पंहिंजा छोरा, पर ॿाहिरि वञी नंढे जमादार वटि वञी ज़मानत जा पैसा जमा करायो। हिते कोई मुफ़्त जो माल नथो हले। महिरबानी साहब। अड़ो साजन और शान काॾे मरी आयो? हिन दीनूअ खे हेॾे गीले खणी अचो। तुझी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वॾेरा